मौसम बदल गया है लेकिन सैलाब से मुतासर होने वालों के हालात ना बदल सके। जेकबाबाद के मुख्तलिफ इलाकों के सैलाब मुतासरीन 4 माह गुजरने के बाद भी दर बदर हैं। हुकूमती इमदाद ना मिलने से मुतासरीन की मुश्किलात मजीद बढ़ गए हैं। सर्द मौसम में बच्चों के तन ढांपना भी कड़ा इम्तिहान बन गया। इस मुश्किल घड़ी में मुतासरीन के लबों पर शिकवे के सिवा कुछ नहीं। हे पाणी सैलाब में घर बर हर शइ किरी विया आहिनि। सर्दी में ॿार बच्चा ईअं पिया आहिनि। अॼु ताईं असांखे न का शइ कंबल मिलियो आहे, न छा मिलियो आहे, न तंबू वग़ैरह का शइ न मिलियो आहे। असांजा बच्चा ईअं बिल जे मथां पिया आहिनि थिया, न जॻह इहा कंहिं बि मुख़्तियारकारी जो को बि हिते केर बि न आयो आहे। असांखे का शइ न आहे, महिरबानी करे जो समूरा ॾिसी अची वञनि, पाण सर मैदान ॾिसनि त हर शइ थींदो। असां बिल्कुलु तंग आहियूं। बिल्कुलु असांजा जेके घर दर ॾिठा पिया आहिनि, असां हर रही हापिस कयूं त हाला लॻी करे असां सां मदद कनि। असां बिल्कुलु बुॾल आहियूं, बीमारियुनि में इन्हनि में सभु शइ में थी विया आहियूं। हिन टाइम बि यकीन कंदो असां बिल्कुलु राति जो विल ते पिया आहियूं, ॾींहं जो धुप ते पिया आहियूं था। असां सां कोई अला लॻी अची मदद करे, DC हुजे या मुख़्तियारकार हुजे, या को इंतज़ाम वारो हुजे, या को तस्दीम वारो हुजे, कोई भी हुजे, असां सां अची मदद करे। इहो ईअं पैसे जीअं ॾेखंदा पई पथर ते, सर्दी भी सीच ॾकदे थे से कुछ नहीं है ना हुजे या त को भला सी पाले ॾेखदा हलदे पिन आप सुबह ताईं मंझंदि ताईं पैसे सुते कोठे जे अंदरि लुकदे, कोई पाणी पिया अंदरि खड़े हूंदे घरे च। तंबू भी कोन्हे त तंबू च घेर लुको माण्हू पए, का शइ कोन्हे, न रोड न रस्ता आहे, न का शइ नहीं, न घर ते दग न सीधे दा वञे माण्हू, पानी खड़े तो देखायो आप घुम। मजीद मुतासरीन का कहना है कि सर्दी से बचने के लिए न गर्म कपड़े हैं न सर छुपाने के लिए छत है। ज़रूरी ज़मीनें सैलाब से तबाह हो गए हैं, ज़रिए माश भी ना रहा। इस कठिन हालात में बच्चों को लेकर जाएं तो कहाँ जाएं। सैलाब मुतासरीन की मदद और बहाली के लिए हुकूमती दावे कहीं पूरे होते नहीं दिखाई दे रहे हैं। वश न्यूज़, जेकबाबाद।